क्या मसलो आहे? अदा मां पसंद जी शादी कई आहे अब्दुल जब्बार मर सां। मूंखे घर वारा धमकाइनि था, मुंहिंजे घर वारे खे धमकाइनि था। असांखे जान जो खतरो आहे, मारण जूं धमकियूं ॾियनि था। असांखे खैरपुर एसपी खे अपील आहे त असांखे तहफ़ुज़ खपे। केरु आहे उहो जेके तव्हां धमकियूं था ॾियनि? मुंहिंजा माइट आहिनि। मुंहिंजो अबू आहे शाह मोहम्मद झटियाल, मुंहिंजो भाउ आहे आसिफ, अॻियो मुंहिंजो हस्बैंड आहे रियाज़ हुसैन झटियाल, अलीबख्श झटियाल, अॻियो सहुरो आहे मुंहिंजो। उहे सभु चवनि था असां हिनखे मारींदासीं। मुंहिंजे घर वारे खे धमकाइनि था। अगरि मूंखे ऐं मुंहिंजे घर वारे खे ऐं उनजी फैमिलीअ खे कुझु बि थियो त उन्हनि जा ज़िम्मेदार मुंहिंजा माइट हूंदा। शादी कई है नादिया झटियाल सां। मां पाण अब्दुल जब्बार मर। सो नादिया जा जेके वारिस आहिनि उहे असांजा जान जा वैरी बणिजी विया। शाह मोहम्मद झटियाल, अलीबख्श झटियाल, रियाज़ ऐं आसिफ झटियाल। असां एसपी खैरपुर खे अपील था कयूं त असांखे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। क्या मसलो आहे? अदा मां पसंद जी शादी कई आहे अब्दुल जब्बार मर सां। मूंखे घर वारा धमकाइनि था, मुंहिंजे घर वारे खे धमकाइनि था। असांखे जान जो खतरो आहे, मारण जूं धमकियूं ॾियनि था। असांखे खैरपुर एसपी खे अपील आहे त असांखे तहफ़ुज़ खपे। केरु आहे उहो जेके तव्हां धमकियूं था ॾियनि? मुंहिंजा माइट आहिनि। मुंहिंजो अबू आहे शाह मोहम्मद झटियाल, मुंहिंजो भाउ आहे आसिफ, अॻियो मुंहिंजो हस्बैंड आहे रियाज़ हुसैन झटियाल, अलीबख्श झटियाल, अॻियो सहुरो आहे मुंहिंजो। उहे सभु चवनि था असां हिनखे मारींदासीं। मुंहिंजे घर वारे खे धमकाइनि था। अगरि मूंखे ऐं मुंहिंजे घर वारे खे ऐं उनजी फैमिलीअ खे कुझु बि थियो त उन्हनि जा ज़िम्मेदार मुंहिंजा माइट हूंदा। शादी कई है नादिया झटियाल सां। मां पाण अब्दुल जब्बार मर। सो नादिया जा जेके वारिस आहिनि उहे असांजा जान जा वैरी बणिजी विया। शाह मोहम्मद झटियाल, अलीबख्श झटियाल, रियाज़ ऐं आसिफ झटियाल। असां एसपी खैरपुर खे अपील था कयूं त असांखे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। क्या मसलो आहे? अदा मां पसंद जी शादी कई आहे अब्दुल जब्बार मर सां। मूंखे घर वारा धमकाइनि था, मुंहिंजे घर वारे खे धमकाइनि था। असांखे जान जो खतरो आहे, मारण जूं धमकियूं ॾियनि था। असांखे खैरपुर एसपी खे अपील आहे त असांखे तहफ़ुज़ खपे। केरु आहे उहो जेके तव्हां धमकियूं था ॾियनि? मुंहिंजा माइट आहिनि। मुंहिंजो अबू आहे शाह मोहम्मद झटियाल, मुंहिंजो भाउ आहे आसिफ, अॻियो मुंहिंजो हस्बैंड आहे रियाज़ हुसैन झटियाल, अलीबख्श झटियाल, अॻियो सहुरो आहे मुंहिंजो। उहे सभु चवनि था असां हिनखे मारींदासीं। मुंहिंजे घर वारे खे धमकाइनि था। अगरि मूंखे ऐं मुंहिंजे घर वारे खे ऐं उनजी फैमिलीअ खे कुझु बि थियो त उन्हनि जा ज़िम्मेदार मुंहिंजा माइट हूंदा। शादी कई है नादिया झटियाल सां। मां पाण अब्दुल जब्बार मर। सो नादिया जा जेके वारिस आहिनि उहे असांजा जान जा वैरी बणिजी विया। शाह मोहम्मद झटियाल, अलीबख्श झटियाल, रियाज़ ऐं आसिफ झटियाल। असां एसपी खैरपुर खे अपील था कयूं त असांखे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। क्या मसलो आहे? अदा मां पसंद जी शादी कई आहे अब्दुल जब्बार मर सां। मूंखे घर वारा धमकाइनि था, मुंहिंजे घर वारे खे धमकाइनि था। असांखे जान जो खतरो आहे, मारण